अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी एस एन जी लतीफ़ जीअं त डायरेक्टर स्कूल हैदराबाद रीजन साईं सैयद रसूल बख्श शाह साहब जे कावशुनि सां महिनतुनि सां ऐं कोशिशुनि सां हिन साल बि लतीफ़ शनासाई जो हफ़्तो मल्हाइजी रहियो आहे। लतीफ़ शनासाई जे हवाले सां शाह जे रिसाले मां सिंध जे शागिर्दनि खे उत्साह ॾियारण लाइ सुर ससी मां ॿिनि बैतनि जी चूंड कई आहे। शाह साईं फरमाए थो त वेठे वर न पोन सुते मिलन न सुपरी, वेठे वर न पोन सुते मिलन न सुपरी, जे मथे रंदन रोन साजन मिले तन खे। शाह साईं चए थो त वेठे कुझु बि हासिल नथो थिए, सुते बि कुझु नथो मिले, यानी तव्हांखे कामयाबी माणण लाइ वेहण ऐं सुम्हण खे यानी सुस्तीअ खे तर्क करणो पवंदो, सुस्तीअ खे ख़तमु करणो पवंदो। जे मथे रंदन रोन साजन मिले तन खे। जेके माण्हू कामयाबियुनि ते हलिया आहिनि, जिन माण्हुनि कामयाबियूं हासिल कयूं आहिनि, तव्हांखे उन्हनि जे पेरनि जे निशाननि ते हलणो पवंदो, तॾहिं तव्हां कामयाबियूं हासिल करे सघंदा। करको वाको वस वेहम मुंद बंभोर में। हिते त ससुई जी ॻाल्हि आहे, पर असां हिते शागिर्दनि जी ॻाल्हि कंदासीं त ए शागिर्दो के वाका कयो, के वस कयो, महिनत कयो, जिदोजहद कयो। ईअं पंहिंजे घरनि में न वेही रहो, ईअं सुस्ती करे वेही न रहो। चढ़ी ॾाढे ॾूंगरे पेर पुनुअ जो पस, ॾुखियनि वक़्तनि में, ॾुखियनि ॾींहंनि में महिनतूं करे तव्हां कामयाबियुनि जा पेर पसी सघो था, तव्हां कामयाबियुनि जा निशान ॾिसी सघो था। ॾोरण मंझां ॾस पवंदई हो त पुनुअ जो। तव्हांखे महिनत करण मां, ॻोल्हण मां, ॾोरण मां ई तव्हांखे कामयाबियुनि जो समां पइजी सघे थो, तव्हां कामयाबियुनि ताईं पहुची सघो था। तंहिं करे शाह साईं जे हिन पैगाम खे परखण, परूलण ऐं सम्झण जी ज़रूरत आहे, ऐं हिन मां सबक़ हासिल कंदे असांखे कामयाबियूं हासिल करण लाइ महिनत करणी पवंदी, जिदोजहद करणी पवंदी ऐं पंहिंजूं निंड्रूं फिटाइणियूं पवंदियूं, तॾहिं असां तालीम जे मैदान में कामयाबियूं हासिल करे सघूं था। जी लतीफ़ साईं जी ॿोली।